अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु रिव्यू कंदासीं वीरन जी वस्ती सोप सीरियल जी नई अपडेट नई कहानी अॻिते जेका कहानी थियण वारी आहे उन जी पूरी अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों असल में जेको खेल खेॾे रहियो आहे विचार खान शमसू जे ज़रिए ऐं शमीर खे बि हिन शइ जी थोरी घणी ख़बर आहे छो त शिरोज़ ॿुधाए छॾियो ही माए तोखे खटियो कोन खाराईंदी ऐं उतां थोरो घणो हाणे नुक़सानु पवंदो शमीर खे ऐं शमीर फुल तयारी में आहे त मां विचार खान खे टक्कर ॾियां। बहरहाल विचार खान इन खे न को ख़ासि वज़न नथो सम्झे शमीर जो सीरियस न वठंदो विचार खान जेको आहे न शमीर जी ॻाल्हियुनि खे ऐं ईअं थींदो हाणे शमीर नओं तरीक़ो आज़माईंदो विचार खान खे झुकाइण लाइ लेकिन अंदरूनी जेको आहे न हिन खे धक ऐं नुक़सानु थी सघे थो। बहरहाल इहो जेको आहे न शम्स जे ज़रिए जेको राब्तो विचार खान जो शमीर ताईं वञे थो पियो। बहरहाल अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी वीडियो अपडेट सुठी लगी तो लाइक जरूर कंदा ऐं वीडियो में सुठा कमेंट्स कंदा ऐं शेयर कंदा।